पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पियारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। हलूं था अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम टेबल बि वेस्ट न कंदासीं ऐं सभिनी दोस्तनि पहिरीं पियारनि खे अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुशो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे। दोस्तों जीअं तव्हां पोइ किस्त में ऐं प्रोमो में ॾिठो जंहिंमें साॻी कहाणी हले पई, मां कल्ह ई तव्हांखे ॿुधाए छॾियो त काफ़ी किस्तनि ताईं सांवल चाकर ख़ान खे कहाणी ॿुधाईंदो रहंदो, वॾे साईं जी ऐं हसीना जी, चाबर जी ऐं रुंडे जी। अञा केतिरो इहो कहाणी हलंदी। दरअसल दोस्तों अञा काफ़ी किस्तनि ताईं इहा कहाणी हलंदी रहंदी। ईअं ई जाबर खे छा कयो, हुन छा कयो, कीअं रुंडे वारा ठही विया ऐं वॾे साईं खे नुक़सानु कीअं पुॼायूं, इहो आहिस्ता आहिस्ता चाकर ख़ान खे सांवल ॿुधाईंदो रहंदो। जंहिंमें काफ़ी किस्त 8, 10, 15 किस्तनि ताईं इहा कहाणी लगातार हलंदी रहंदी। उन जाबिर ऐं जेको आहे लॻा पिया आहिनि पंहिंजी कोशिशि में। फ़िलहालु इहा कहाणी बि हलंदी रहंदी ऐं सॼी किस्त में तव्हां ॾिठो न त बैकग्राउंड ॾेखारे पियो वञे, माना नओं किरेक्टर कुझु बि न ॾेखारे पियो अॻिते कहाणी। हाणे मतिलबु हर किस्त में 2-3 सीन नवां हूंदा, 2-3 वरी बैकग्राउंड ॾेखारे वेंदो, 2-3 नवां 2-3 बैकग्राउंड। अहिड़े हिसाब सां वञी चाकर ख़ान जे ज़हन में ॻाल्हि वञी वेंदी।